खिप्रो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो हिंगोनो में पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सांगड़ जी सदर रुखसाना शर बल्दियाती इलेक्शन में हिंगोने जे वार्ड ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बीहारे छॾिया आहिनि, जंहिं जा फार्म बहाल थी विया आहिनि। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग ज़िले सांगड़ जी सदर रुखसाना शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कंदी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत कई, बल्दियाती इलेक्शन खटे अवाम जा मसला हल कंदासीं। जी नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां हिंगोनो में। अॼु मुंहिंजी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सांगड़ जी सदर रुखसाना शर मौजूदु आहे। हिन खां बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां पुछंदासीं त हींअर जेको बल्दियाती इलेक्शन हले पियो, हिन में तव्हांजा जेके 5 वार्ड आहिनि, हुन में तव्हां जेको फार्म आहिनि तव्हांजा बहाल थी विया आहिनि, ऐं हिन खां पोइ कीअं तव्हां इलेक्शन ॾेई सघो? इंशाल्लाह पीपल्स पार्टी हमेशह हिन वार्ड में हिन टाउन में खटियो आहे। हिन तक क्योंकि हिन टाउन जे पहिरें इहो चयल आहे त हीअ गड़ी ख़ुदा बख़्श आहे। हमेशह जॾहिं बि हिते जेको पीपल्स पार्टी जी माना जॾहिं हीअं अपोजिशन जी बि हुई सीट हुई, तॾहिं बि टाउन असां पीपल्स पार्टी वारा खटंदासीं, ऐं हाणे बि इंशाल्लाह असां विन कंदासीं। मां नथी सम्झां छो जो हिते जी आवाम जी जेका मेजॉरिटी आहे उहा एतिरी सुलझियल आहे, उहो पंहिंजो बरोबरो सम्झे थी असांखे छा करणु खपे, असांजी कंहिं ख़िदमत कई आहे, कहिड़ी पार्टी असांजी ख़िदमत कंदी। शऊर आहे अॼुकल्ह, उहो पाण डिसाइड कंदा। बाक़ी हा, सभिनि जो हक़ आहे, उन में हर पार्टी जा कैंडिडेट बीह सघनि था। मां नथी सम्झां त मूंखे को मुश्किलात पैदा थी वई। वार्ड नंबर 2 ऐं वार्ड नंबर 3 में तव्हांजो मुक़ाबिलो आहे टर्फ, इन खे कीअं था ॾिसो? इहो मुक़ाबिलो कीअं आहे? पहिरीं ॻाल्हि त मां वार्ड नंबर 3 जो ॿुधाईंदी न, त मुंहिंजो पंहिंजो वार्ड आहे, जंहिंमें मेजॉरिटी मुंहिंजी पंहिंजी कम्यूनिटी जी आहे, मुंहिंजे शहरनि जी आहे ऐं माइनॉरिटी जी आहे। उन में त इंशाल्लाह ताला असां विन ई कंदासीं। बाक़ी 2 जी कंडीशन इन लाइ थोरी डाउन था ॿुधायो पिया, छो जेको के फनी सिस्टम जे करे या त के प्लानिंग जे करे असांजे 2 वार्डनि जा 2 ऐं 5 जा जेके वोट आहिनि टोटल पीपल्स पार्टी जे माण्हुनि जा शिफ्ट थी असांजे विया आहिनि 1 वार्ड में। सो उन्हनि में असांजी मुक़ाबले जी सूरत आहे, छो जो असांजी पीपल्स पार्टी जा उते वोटर हुया ई कोन एतिरे क़दुरु जो असां पंहिंजा जेके हिमायती वठी नवां जेके माण्हुनि जा ऐलान कराए उन्हनि खे असां काउंसलर्स बीहारियो आहे, ऐं असां पूरो उमेद आहियूं त असांजा उहे 2 वार्ड में सभिनि कंदासीं। अच्छा, अक़लियत हूंदी आहे, उन खे वोटरनि जे टाइम में इस्तेमालु कयो वेंदो आहे। हालांकि हिते माइनॉरिटी ऐं मेजॉरिटी हूंदा आहिनि, त माइनॉरिटी वधीक आहे, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? हुननि जा नंढड़ा वीचार हूंदा आहिनि। तव्हां ईअं कयो, हिते जेके माइनॉरिटी जे माण्हू सां मिलो, ईअं कोन चवंदो त माइनॉरिटी चवंदासीं असीं बरोच आहियूं। यकीन करो उन्हनि जी गलियुनि में हली ॾिसो, उन्हनि जा तव्हां कमु ॾिसो त शहर जे हिसाब माना शहर जे हिसाब सां उन्हनि जे जेको पूरो जेको रेवड़ी पाड़ो आहे, तव्हांखे पूरी का गली कची न मिलंदी। टोटल पहिरें माइनॉरिटी जा कमु थिया आहिनि, पोइ ॿिए शहर में आहे। अच्छा, तव्हांजे कैंडिडेट में ज़रा हिन खां कुझु ई मालूम थियो त को कुझु कंहिं में इख़्तिलाफ़ आहे, या तव्हांजो को पैनल अहिड़ी का ॻाल्हि आहे या इख़्तिलाफ़ वारी? अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, असां सभु पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं ऐं असां सभु गॾु आहियूं। ऐं बाक़ी हा, माण्हुनि खे नंढियूं नंढियूं रंजिशूं हूंदियूं आहिनि, उहो दूरि कंदासीं। असां उन्हनि जा आहियूं, आवाम जा, आवाम असांजी आहे। ऐं तव्हां ॾिसो, जिते कंहिंजा 100 कम हूंदा 100 त कोन था थियनि न। 2 कम कंहिंजा न थिया हूंदा, थोरी मूंखे कावड़ ज़रूरु हूंदी, पर तव्हां ॾिसो इज्तिमाही कम केतिरा वॾा थिया। तव्हां पीपल्स पार्टी जे कमनि खे हिते ॾिसो त पहिरीं त असां हिन रोडनि ते लहंदासीं त तव्हांखे छबर गटर नज़र ईंदो। हींअर माशाल्लाह हर गली पकी आहे। उन खां पोइ हेॾो वॾो देरीना मसइलो जेको असांजी ज़िंदगीअ जो पाण हिकिड़ो मुश्किल तरीन मसइलो, असां पाणी जी किल्लत हुई ॾाढी। असां दुआऊं था कयूं, त पंहिंजी आवाम दुआऊं थी करे उहो कंहिं असांजी पीपल्स पार्टी जी MN अदी शाज़ीअ जी ऐं पीपल्स पार्टीअ जे हिते जे वर्करनि जी माना महिनतनि सां अदी जेका 7 करोड़ जी पाइपलाइन ॾिनी, उहो कोई इलेक्शन जे टाइम कमु कोन थियो, उहो कमु असांजो साल पहिरें थी चुको आहे। ऐं टोटल हर माण्हूअ जे, हर पार्टीअ जे माण्हू माना असां हिसाबु ॾिठो ई कोन्हे त कहिड़ी पार्टी जो उहो पाणी जूं लाइनूं माना पहुची चुकियूं आहिनि, ऐं उहो माण्हुनि जो देरीना मसइलो हल थी चुको आहे। ऐं उन खां पोइ असांजो जेको बाक़ी गलियुनि में जेको CC प्लांट सॼा कंप्लीट थी चुका आहिनि। ईअं कोन त हींअर इलेक्शन जे टाइम आया आहिनि। वरी हींअर असांजो ज़ुल्फ़िकार शाह जो जेको कमु आयो असांजो इन लाइ डिले हो, त छा करे पाइप लाइन लॻी वञनि त असां पंहिंजो टफ ट्रायल शुरू कयूं। उहो बि इंशाल्लाह कमु शुरू थी चुको आहे। माछी कॉलोनी खां सुभाणे स्टार्ट पियो वठे। अच्छा, इलेक्शन जे दौरान इहे अव्हांजा कमु थींदा आहिनि, इहे पहिरीं चवंदा कोन थींदा आहिनि? ग़लति ॻाल्हि आहे, छो जो तव्हां पाण कंपेयर कयो, 1.5 साल पहिरें जेका पाइप लाइन लॻी चुकी आहे, उनजो कमु कंप्लीट थियो 6 महीना पहिरें। उहो त पाणी हले पियो, उहो उन महिल कॾहिं हुई इलेक्शन।
तव्हां ॾिसो जेके CC रोड आहिनि, गटरनि जी सफ़ाइयूं हेॾे होॾे, उहे त अञा 6 महीना पहिरें जा कम आहिनि। ऐं हीअ जेका ज़ुल्फ़ार शाह जेका ॾिनी आहे असांखे स्कीम, उनखे त 12 महीना थिया, पर उनजो असांजो थोरो प्रोसेस इहो त पहिरीं गटर लाइन्स ऐं नलकनि जूं लाइन लॻी वञनि त पोइ असां प्लानिंग सां कमु स्टार्ट कयूं। सो कमु प्रोसेस में हले पियो। अच्छा, हींअर जेके इलेक्शनूं थींदियूं हींअर थींदियूं बल्दियाती, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? साफ़ हूंदियूं, शफ़ाफ़ हूंदियूं, अपोज़िशन वारा हू बि तव्हांखे टफ टाइम ॾियनि पिया, आज़ादु उम्मीदवार बि बीठा आहिनि, कहिड़ी रंजिशूं थी सघनि थियूं? ॾिसो, हीअ इलेक्शन जेका घर जी इलेक्शन आहे, माना घर जी इलेक्शन आहे। सो सभिनि जो हक़ आहे कि जमहूरी पार्टी, माना जमहूरी हक़ आहे, हर का पार्टी जो कैंडिडेट बीह सघे थो। हाँ, हींअर अॻे जी मुनासिबत सां कुझु आज़ाद ऐं मौलवी साहब जा पैनल आया, त हुनजो हक़ आहे। इहो त तव्हांखे रिज़ल्ट ई ॿुधाईंदी त कंहिंजी मेजॉरिटी आहे, ऐं माण्हुनि में एतिरो नॉलेज आहे त केरु कहिड़ा कम थो करे। ऐं बाक़ी इंशाअल्लाह ताला उहो तव्हांखे असांजी टाउन सां जीते असांजी आवाम जी हिम्मत महिनत ऐं साथ सां ॾेखारींदासीं त कहिड़ी पार्टी जी मेजॉरिटी। अच्छा, तव्हां इलेक्शन में अगरि विन कयो था त पोइ तव्हां कहिड़ा हिते जेके कम रहियल आहिनि या कहिड़े कम जो तव्हांजो प्लान आहे उहो कंदो? पहिरें त मां पंहिंजे टाउन जो ऑफिसूं पंहिंजे शहर में आणींदसि, हिंगोरनो शहर में, छो जो मुंहिंजा जेके बि ऑफिस टाउन जो सभु 12 मेल ते आहिनि। ऐं हिते जी आवाम खे सर्टिफिकेट वठण लाइ हर कंहिं बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, इलाही सारा इशू पेश था अचनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिते टाउन चेयरमैन हिते ई हूंदो त माण्हुनि जा मसाला बि हिते हल कंदो, थोरो इहो मसइलो आहे। ऐं इन खां पोइ ॿियो त असांजो त देरीना मसइलो आहे त असांजे बोर्ड में हमेशह इन शहर खे माना हिंगोर नयो माना नयो ई आहे, पाणी जो गुज़र हितां आहे, हुनखे असां रोके नथा सघूं। पर उनजे लाइ जेको असांजो आहे सिंध नाले जो प्रोजेक्ट तो वॾो आहे, उन ते बि असांजी पार्टी वर्क करे पई, इंशाल्लाह उहो बि थी वेंदो। पर मुंहिंजो ख़्यालु इहो हूंदो त मां हिते जेका आबादी वारी आहे इलाइक़ो, उनखे मां बंदि ॾियारींदसि। बाक़ी ॿिया कम इंशाल्लाह आवाम जी रज़ामंदी उन्हनि जी मीटिंग सां तय कंदासीं। अच्छा, तव्हांजी जेका हिते वार्ड जी आवाम में उनजे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो, छा चवंदो इलेक्शन जे हवाले सां? इंशाल्लाह मां पूरी उमेद आहियां हिते जेके बि टाउन में जेके बि कम्यूनिटी रहनि थियूं, जेके बि माण्हू उन्हनि जो मूंसां साथ आहे। ऐं वरी बि मां उन्हनि खे इहो ई चवंदसि त इलेक्शन जे ॾींहुं निकिरी ऐं तव्हां इहो साबित कंदो त कहिड़ी पार्टी तव्हांजे लाइ बेस्ट आहे, कमु करे थी, कहिड़ो कैंडिडेट तव्हांजे लाइ बेस्ट आहे। जेको माना तव्हां हिते गुज़िरियल 5 सालनि में ॾिसो केतिरा कम थिया आहिनि, उन्हनि खे तरजीह ॾींदे तव्हां पीपल्स पार्टी जी कैंडिडेट खे कामयाबु कयो। इंशाल्लाह तव्हांजी पहिरें तव्हांजी इहे डिमांड हुई त लोकल माण्हू हुजे, हाणे त तव्हांजी पंहिंजी भेण आहे, पंहिंजे शहर जी भेण आहे। इंशाल्लाह ताला तव्हांजो साथ रहंदो त कामयाबु थी पाण पंहिंजा सभु कमु कंदासीं ऐं विन करे ॾेखारींदासीं। अपोज़िशन आहे, उन जे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो इलेक्शन जे हवाले सां, जेके तव्हांजे हींअर अपोज़िशन में बीठा आहिनि? हाणे ॾिसो त हीअ पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे, हिनखे आवाम पाणे जवाबु ॾिनी। पार्टी जेका असांजे साम्हूं जेका अपोज़िशन वारा पंहिंजे घर उअं ई बेड़ा थी रहिया, जिस पूरी मुल्क जी जेका तव्हां ॾिसो पिया इलेक्शन थी चुकियो आहे, हुन में जेको हुनखे जवाबु मिलियो आहे उहो ई मिलंदो। पंहिंजे घर आराम सां वेही रहंदा जीअं मोकिलिया आहिनि। ऐं हमेशह पीपल्स पार्टी खे जेको आवाम उनखे प्यार ॾिनो, मोहबत ॾिनी आहे, पीपल्स पार्टी हिन माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। अपोज़िशन वारा ईअं थिया, हाणे पिया फातियूं कनि 12 महीननि जूं, ऐं हाणे पिया ज़ाहिर थियनि। तव्हां ॾिसो कहिड़े हिते जी जेका आवाम जा जेके बि मसइला आहिनि, उन महिल कहिड़ो अपोज़िशन जो माण्हू हुनजे आवाम जे विच में वेठो। हमेशह असांजी पार्टी जे जेके उहिदेदार असांजी आवाम जे विच में बीठा आहिनि, हमेशह ई हर मसइले में असां पंहिंजी आवाम सां गॾु बीठा आहियूं। 24 कलाक ई मुंहिंजो दरवाज़ो खुलियो पियो आहे। ईअं ई मुंहिंजा ॿिया वर्कर आहिनि, मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, असांजो चेयरमैन जीअं टाउन चेयरमैन हो, असां सभु हमेशह पंहिंजी आवाम सां राब्ते में हुआसीं। हाणे ई उभरिया सिर्फ़ु एंड टाइम ते, उनखे पाणे ई आवाम पंहिंजे घर भेड़ो कंदी। ऐं इंशाअल्लाह ताला हीअ जेका आवाम जो साथ रहियो, पीपल्स पार्टी विन कंदी ऐं असां पंहिंजे फतेह जो झंडो हिते गाड़ींदासीं। ऐं हिते जी चेयरमैन इंशाअल्लाह ताला असांजे चेयरमैन थींदी, असांजी पार्टी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।